नाज़रीन, पाकिस्तान पेट्रोलियम सनत ते लेवी 50 रुपया फ़ी लीटर ताईं वधाइण जी ख़ातिरी कराए छॾी आहे। IMF ऐं पाकिस्तान में लेटर ऑफ इंटेंट ते इतफ़ाक़ थियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 1 सेप्टेम्बर खां पेट्रोल ते 10 रुपया ऐं डीज़ल ते 5 रुपया लेवी वधाई वेंदी। ईंदड़ महीननि में बि लेवी में 5-5 रुपया फ़ी लीटर वाध कई वेंदी। ज़रियनि मूजिबि जनवरी ताईं पेट्रोलियम लेवी खे मरहलेवार वधाए 50 रुपया फ़ी लीटर कयो वेंदो। पाकिस्तान लेटर ऑफ इंटेंट ते सहियूं करे IMF ॾांहुं उमाणे छॾियूं आहिनि। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त पाकिस्तान दुनिया खां कर्ज़ वरितो पर सही इस्तेमाल न कयो। मुफ्ता इस्माइल मूजिबि मौजूदा हुकूमत बजट ख़सारो पूरो करण लाइ कर्ज़ वरितो आहे। असांखे एक्सपोर्ट ते ध्यानु ॾियणो पवंदो। पाकिस्तान चांवर, कणक, कमंद ऐं कपह जी एक्सपोर्ट में बि भारत ऐं चीन खां पोइते आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।